नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में इरशाद रांझणे जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं जवाबदार रहीम शाह जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी, सियासी समाजी तंज़ीमनि ऐं ॿियनि तंज़ीमनि जी अॻुवाणी पारां रैली कढी वई। प्रेस क्लब कोटड़ी आॾो धरणो हयो। इरशाद रांझणे जे क़त्ल ख़िलाफ़ अल मदीना चौक खां एडवोकेट यूसुफ खुआरो, यूसुफ सारंग, अली खोसो, शबीर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी रैली कढी वई। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी आॾो पहुची धरणो हयो। मुज़ाहिरीन कातिल रहीम शाह ख़िलाफ़ नारेबाज़ी कई, गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। हिन मौक़े ते सिंध जे नौजवान इरशाद रांझणे जे क़त्ल खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। कातिल रहीम शाह हिकु लैंड माफ़िया आहे। मथस क़त्ल ऐं फुर कब्ज़ा समेत केतिरा ई केस दाख़िल आहिनि, पर हिन महिल ताईं हुजूम आॾो कातिल जेको सॼी दुनिया ॾिठो, उन ते इंक्वायरी खां सवाइ का बि अॻु भराई न थी सघी आहे। सिंध जा करोड़े माण्हू रोडनि ते आहिनि। बेॾोही क़त्ल ते असीं ख़ामोश न वेंदासीं जेसीं ताईं रहीम शाह गिरफ़्तार न थींदो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौरु जवाबदार रहीम शाह गिरफ़्तार कयो वञे। मुज़ाहिरीन कोटड़ी जे वापारी ऐं शहरियुनि पारां अपील कई आहे त 14 फरवरी ते पंहिंजो कारोबार बंदि करे पुरअमन एहतजाज में इंसाफ़ लाइ शामिल थींदा त जीअं जलाद रहीम शाह कानून जे कटघरे में अची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।